नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसाति अचण खां पोइ मौसम ख़ुशगवार सां गॾु सीउ में वाधि थी पई आहे। धुंध जो राज बि बरक़रार आहे। खिपरो शहर हथूंगो लूणखाण मीरपुर ख़ासि पेरूमल सिंधड़ी ढिलियार ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह जे वक़्तु ट्रैफ़िक मुतासिर रही। शदीद धुंध जे करे प्राइवेट स्कूल समेत सरकारी स्कूल जे शागिर्दनि जी हाज़िरी घटि रही, जॾहिं त धुंध ऐं सीउ जी वाधि जे करे शहरनि जो गरम खाधे जी शयूं वापराइण जो सिलसिलो जारी आहे। जो मौसम बरसात जे करे ॿार असांजा स्कूल में काफ़ी घटि आया आहिनि ऐं अॼु बि जो धुंध जे करे जेको हालात असां ॾिसूं था की ॿाहिरां ऐं रोडनि ते असां ॾिसूं त माण्हू अची नथो सघे। अॼु बि ॿार घटि आया आहिनि। मुश्किलातूं ज़रूरु थियूं आहिनि, भई सुठी ख़ुशख़बरी ज़रूरु आहे की कुझु बरसाति कुझु धुंध जे करे कुझु इलाइक़े खे फ़ाइदो ज़रूरु पहुतो आहे, पर ओवरऑल स्कूल खे इहा परेशानी ज़रूरु थिए की असांजा ॿार अॼु बि घटि आया आहिनि। असरु कोन थियो आहे, पर शयुनि जे खाइण जो ॾाढो मज़ो आयो आहे मौसम थधी हुअण जे करे। ऐं जेको आहे सो इहा जेका बरसाति आहे उहा ॾाढी फ़ाइदेमंद आहे फ़सुलनि जे लाइ। ऐं हींअर पाणी तमामु घणी खोट हुई ऐं उन खोट जी परवरदिगार जी महिरबानी सां वसकारे सां खोट पूरी थी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।